हैदराबाद में सिंध ह्यूमन राइट्स डिफेंडर्स नेटवर्क जे इंसानी हक़नि बाबति मौजूदा सूरत हाल ते रीजनल गॾिजाणी प्रेस क्लब में थी गुज़री। गॾिजाणी में जंहिंमें सिंध ह्यूमन राइट्स डिफेंडर्स नेटवर्क जे सरबराह एडवोकेट अलीपल HRCP, सिंध जे कोआर्डिनेटर इमदाद चांडियो, समाज सुधारक नाज़िश फातिमा, ज़ुल्फ़कार हालेपोटो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते एडवोकेट अलीपल चयो त इंसानी हक़नि बाबति जा खोड़ींदड़ नुमाइंदनि खे धमकाइण जो सिलसिलो ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। इंसानी हक़नि जी ॻाल्हि करण ते उन्हनि मथां केस दाख़िल कया पिया वञनि, जेको अमल ॻणती जोॻो आहे। अलीपल वधीक चयो त हिन वक़्तु इंसानी हक़नि जी लताड़ कंदड़ मुल्कनि में पाकिस्तान चौथे नंबर ते आहे। जंहिं करे हू इंसानी हक़नि बाबति जाखोड़ करे मुल्क खे बहितरी तरफ़ वठी वञणु चाहिनि था, पर सूबाई तौर वफ़ाक़ी हुकूमत इंसानी हक़नि जे नुमाइंदनि खे तरजीह नथियूं ॾियनि। अॻवाननि जो त हिते सैनिटरी वर्करनि खे इंसान सम्झो ई नथो वञे। कोरोना वबा सूरत हाल दौरान सैनिटरी वर्करनि खां बचाव वारे सामान खां सवाइ गटर ऐं मेन हॉल साफ़ कराया पिए विया, जे सबबि संदनि ज़िंदगियूं दाव ते लॻल हुयूं। गॾिजाणी दौरान पुलिस जे आला ऑफिसरनि पारां लाश ॾिसी ख़ुदकशी मामिलो ॼाणाइण ते हैरत जो इज़हार कंदे चयो वियो त पुलिस जा आला ऑफिसर वाक़े दौरान लाश ॾिसी वाक़े खे ख़ुदकशी करार ॾेई था छॾीनि। ईअं करण बदिरां वाक़े जी मुकमल जांच करण खां पोइ राय ॾिनी वञे। वक़्त खां अॻु ॾिनल राय वाक़े में मुलवस ॾोहारियण लाइ मददगार साबित थिए थी।